अल्लाह ताला पाक किताबन में फरमायो आहे त हुन कहिड़ो बंदोबस्त कयो आहे जो इंसान उन सज़ा खां बची सघनि जेका खेनि मिलण वारी हुई, त जीअं उन्हनि तां गुनाहनि जो दाग धोपजी वञे ऐं हू वरी धणीअ जी रफ़ाक़त में साणस गॾु गुज़ारण लॻनि। ख़ुदा पंहिंजे इन ई इरादे जी हिकु झलक इब्राहिम खे ॾेखारी हुई। हज़रत इब्राहिम ख़ुदा ते भरोसो रखियो ऐं संदसि ताज़ीम कंदो रहियो। पालनहार साणस वाइदो फरमायो त ऐं इब्राहिम, आउं तोते ऐं तुंहिंजे वसीले सॼी दुनिया जे क़ौमुनि ते बरकतूं नाज़ुल कंदुसि। ख़ुदा साणस ही वाइदो फरमायो त आउं तोखे समुंड जे किनारे जी वारीअ ऐं आसमान जे सितारनि खां बि वधीक औलाद अता कंदुसि। इब्राहिम ख़ुदा ते भरोसो रखियो, सो हुन खेसि पंहिंजे नेक बंदन में शामिल कयो ऐं खेसि ख़लीलुल्लाह जे लक़ब सां नवाज़ियो। हिकिड़े ॾींहुं ख़ुदा इब्राहिम जो इम्तिहान वरितो त हू पंहिंजे ख़ुदा ते केॾो भरोसो करे थो ऐं केतिरे क़दुरु संदसि हुक्मनि जी पोइवारी करे थो। ख़ुदा फरमायो त ऐं इब्राहिम, पंहिंजे प्यारे फर्ज़ंद खे मुंहिंजी राह में क़ुर्बान करे छॾ। इब्राहिम ॼातो थिए त इन ई फर्ज़ंद मां ई मुंहिंजो नसुल हलण वारो आहे। तंहिं हूंदे बि हुन ख़ुदा जी ज़ात ते भरोसो कंदे संदसि हुक्म जी पोइवारी कई। तंहिं करे हू पंहिंजे फर्ज़ंद खे ख़ुदा जी राह में क़ुर्बान करण लाइ तयारु थी वियो। इब्राहिम छुरी खई, पर ख़ुदा फरमायो त बस इब्राहिम, बस फर्ज़ंद खे को चीहो न रसाइजां ऐं मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजी ताज़ीम करीं थो ऐं मुंहिंजे हुक्म मञण लाइ तयारु आहीं। तॾहिं इब्राहिम वेझो ई हिकु घेटो ॾिठो जंहिंजा सिंग ॿूड़े में फाथल हुआ। इब्राहिम अल्लाह तरफ़ां मुहैया कयल इन घेटे खे पकड़े पंहिंजे फर्ज़ंद जे बदिरां ख़ुदा जी राह में क़ुर्बान करे छॾियो। जॾहिं रहीमो करीम ख़ुदा हज़रत इब्राहिम खे घेटो अता कयो त जीअं हू पंहिंजे पुट जी जाइ ते इहो क़ुर्बान करे, तॾहिं इन्हीअ मां हिन इंसाननि लाइ पंहिंजी हद खां वधीक मुहबत जो इज़हार कयो। पालनहार खे इंसान एतिरो ई प्यारो आहे जेतिरो कंहिं शफ़ीक़ पीउ खे पंहिंजो औलाद प्यारो हूंदो आहे। हिन वाक़िए जे वसीले अल्लाह ॿुधाए थो त कहिड़ी रीति इंसाननि जे बदिले में हिकु क़ुर्बानीअ जो बंदोबस्तु कयो वेंदो। रब पंहिंजे कलाम में फरमायो त हू हिकु पाक शख़्स खे मोकिलींदो जेको आदम जे औलाद जे बदिरां पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदो त जीअं इंसाननि जे गुनाह ऐं शर्मिंदगीअ खे मिटाए छॾे। हिन वॾी क़ुर्बानीअ जे वसीले हू ईमान आणींदड़नि लाइ परवरदिगार जी रफ़ाक़त जो दरवाज़ो खोले छॾींदो त जीअं उहे हमेशह लाइ ख़ुदा जी जन्नत में रहनि। पाक नबियनि गुनाहनि खां पाक इन ई हस्तीअ खे मसीहा सॾियो आहे। हुननि ॿुधायो त हिकु ॾींहुं ख़ुदा मसीहा खे मोकिलींदो जेको माण्हुनि खे बचाईंदो ऐं अल्लाह जे तरफ़ां हमेशह हुक्मरानी कंदो।